वो वक्त पर रहे जो तमाम 20 साल सिंध के मुलाजमन सां सिंध जे अवाम सां हेतरी ज्यादती कंदा रहा है। तो दोस्तों इंशाअल्लाह ही असांजा टेस्ट लेसन असीं ख़ौफ़ खे ॿुधाइण घुरूं था पिया। हर डिवीज़न में असीं वर्कर कन्वेंशन करे मीडिया के थ्रू प्रिंट मीडिया के थ्रू सोशल मीडिया के थ्रू नुमाइंदनि के थ्रू असीं मैसेज ॾिनो आहे त सिंध जे मुलाज़िमनि सां थियल ज्यादती वापसि वरिती वञे। सिंध जे मुलाज़िमनि इहो आद कयो हथ मथे खणी आद कयो त जेकॾहिं मुलाज़िमनि सां इहा ज्यादती वापसि न वरिती वई त पोइ मरण घड़ीअ ताईं रोडनि ते पाण हूंदो शहीद थी तैयार हूंदो वापसि कराए वापसि ईंदासीं। तमामु मौसम करे दोस्तनि जे स्पीच जो टाइम शॉर्ट कयो वियो आहे। असांखे एम्प्लॉय ॻाल्हाइण जो चेयरमैन साहब तव्हांखे हिन ते वज़ीर वधीक ॼपंदासीं ब्रीफिंग ॾींदो तव्हां सां ॻाल्हाईंदो। तव्हां दोस्तनि खे हिकु दफ़ो वरी मुंहिंजी गुज़ारिश आहे त दोस्त तव्हां पाण सां तयारु थियो ऐं वॾे मौक़े हणण लाइ तव्हां तयारु थियो। एसी ताईं वापसि तव्हांजी हीअ लीडरशिप न ईंदी जेसिताईं तव्हांजा हक़ न वठी वञे। सुबह सिंध जे सदर साईं अब्दुल रसूल खान साहब जो गुज़ारिश त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। बरसाती मौसम में ही मुझा भाई ही मुझे भेणू जेके रोड ते आयो सब के अस्सलाम वालेकुम जय गुरुसाई मां वधीक टाइम वठूं खराब जनाब भुटे साहब के मैसेज ॾींदुमि। असां गाड़ी जे अॻियां ई आहियूं जेको बि गवर्नमेंट पहुची आऊं गाड़ी जे अॻियां बीठा आहियूं तव्हांजी जमहूरियत खे ख़राब करे रही आहे ऐं तव्हां जो इहो फैसलो कयो जनाब भुटे साहब जो जेको पूरे पाकिस्तान के ॿियनि सूबनि में वधो ही तव्हांजी गवर्नमेंट आहे ही पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे काई तव्हांजी मुखालफ़त कोन्हे त पोइ कहिड़ी साज़िश आहे त तव्हांजा भाई जिन खे तव्हांखे वोट करायो ऐं ही तव्हांजे शहर में अॼु तव्हां भेणूं तव्हांखे मुतालबो थी कनि ही तव्हांजा भाई तव्हांखे मुतालबो था कनि त फौरी तौर ते इहो जेको तव्हां नोटिफिकेशन कढियो आहे रिटायरमेंट जो हिनखे वापसि कयो फिर फोन वापसि कयो। मां इहो चवंदुमि मुंहिंजे स्टेज ते त हिनखे हिन वक़्तु तव्हांजे लाइ मुहबत आहे सभिनी मुलाज़िमनि खे पर जेकॾहिं हली ऐं अमल जेको वधंदो वियो त उहो मुहबत नफ़रत में चेंज थी वेंदी ऐं उहा नफ़रत जॾहिं वेच रही सिंधी माण्हुनि जे दिलि में त उहा कॾहिं सचाई में कोन वेंदी कॾहिं में मौजूद है उत्तर भी समझो होंगे ही आवाज उत्तर पहुंचंदो होंगे ही नेड़े जो आवाज ही नेड़े की ख्वाहिश ऐं आसमान ते दरसाकरी आज मुकम्मल करे वेठन ऐं तव्हां यकीन कयो जनाब भुट्टो साहब ही माण्हू जॾहिं समुंड था पैचन में समुंड चढ़ंदो ते मरण घड़ी ताईं वापसि न थींदा जेका जो मुताबिक़ न थींदा ऐं मां उमेद थो कयां हिन प्लेटफॉर्म तो जब जीअं तव्हां अॼु पंहिंजी गद्दी जे एक एक ॿुधाइणो पियो आहे त यकीनन कराची जे ऐलान ते ही तव्हां हिन खां वधीक चौड़ा माण्हू वठी ईंदो ऐं इनशाअल्लाह पाण सां असीं न वठंदासीं जीअं उस्ताद जीअं ॿुधाए ॻाल्हाइनि जीअं भेनरुनि खे किताब भेण असांजे मर्कज़ी सदर जी स्पीच का साईं ऐं जी जे चेयरमैन स्पीच का साईं मी बसरा हां मां गुज़ारिश कंदुमि असांजे सीनियर चेयरमैन हाजी मोहम्मद असलम साहब खे मुझे प्यारों भेनरों बिरादर अस्सलाम वालेकुम। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सभिनी मुलाज़िमत एसोसिएशन यूनियन के मेंबरनि
इहो साबित कयो आहे त हीअ डिवीज़न हर लेवल ते जॾहिं मथां ई आहे त प्रोटेस्ट में मथां ई रही आहे। मुंहिंजा भाइर भेनरूं सिंधु हुकूमत खां असां मुतालबो कयो हो त सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं 70% वधायो। असां चयो हो त DRA ॾियो जेको वफ़ाक़ 30% ॾिनो सिंध जे सूबनि 30% ॾिनो तव्हां 10% कयो। असां चयो त ग्रुप इंश्योरेंस ऐं पेनल फंड ॾियो पर हिन ॿोड़ी ऐं गुंगी हुकूमत उहे मसइला हल न कया। उल्टो पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते सिंध जे मुलाज़िमनि जो मुआशी क़तल करे हिकिड़ो नोटिफिकेशन कढी तव्हांजी कम्यूनिकेशन ख़तम कई वई आहे। हे वॾी ज़्यादती आहे। हे हिकिड़े अवामी हुकूमत जे पीपुल्स पार्टी गवर्नमेंट खे मुलाज़िम दुश्मन फैसला नथा सुअनि। हे मार्शल जे तौर में थी सघे थो। जिथे सिंध हुकूमत चए थी त IMF जो ज़ोर आहे, जे IMF जो ज़ोर आहे त क़ौमी असेंबली जे स्पीकर जी पघार 600% वधाई वई। सेनेट जे चेयरमैन जी पघार 600% वधाई वई। सिंध हुकूमत पंहिंजे वज़ीरनि जूं पघार 400%। सिंध असेंबली में वेठल गरीब MPA जी 200%। हिननि ग़रीबनि जी पेंशन ख़तमु छो? इहो सुवाल आहे पीपुल्स पार्टी जी लीडरशिप खां। मां हिन शहीद बेनज़ीराबाद जे प्लेटफॉर्म तां बिलाल भुट्टो इहा अपील थो कयां त सिंध हुकूमत पीपुल्स पार्टी जे मंशूर जे ख़िलाफ़ फ़ैसिलो कयो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बेनज़ीर जो नारो हो रोटी कपिड़ा और मकान। तव्हां त रोटी कपिड़ा मकान खसे रहिया आहियो मुलाज़िमनि खां। हेॾा वॾा सुठी कम घटाए पंहिंजूं पघारूं घटाए पोइ तव्हां असां बि चऊं त बाक़ी मुआशी पुराण में हिननि जूं पघारूं हिननि जा जुडिशल अलाउ उहे सभु 200 400 में ऐं सिंध जे मुलाज़िम जो हिकिड़ो ख़्वाबु आहे 60 साल नौकरी करे रिटायर थी पंहिंजे घर में जेको मुलाज़िम चवंदो घर ठाहिराईंदुसि पंहिंजी नियाणी जी शादी कराईंदुमि पुट खे रोज़गार सां लॻाईंदुमि ऐं पोइ हज कंदुसि। हिननि तव्हां असांजा ख़्वाब सां ख़तमु करे छॾिया। हिननि तव्हां मिलायो जेतिरा मुलाज़िम हो मेल थींदे हे अॼु भेनरूं ॾिसो थोरा मुलाज़िम जा घरनि में वेठा आहिनि। ॿाहिरि निकिरो हे सभिनी सां ज़ुल्म आहे, हे सभिनी सां ज्यादती आहे। हे सीनियर माण्हुनि खे घटि 15% मिलंदो। हे जेके नौजवान आया आहिनि इन्हनि खे 5 साल एजुकेशन न मिलंदी। हे तव्हां मुलाज़िमनि जो फ्यूचर तबाह कयो आहे। मां हिन प्लेटफॉर्म तां सिंध पुलिस जी IG DIG SP कमिश्नर बि ॿुधंदो हूंदो, DC बि ॿुधंदो हूंदो। DC साहब, कमिश्नर साहब, SP साहब, तव्हांजी बि कम्यूनिकेशन ख़तमु आहे। तव्हांजी बि मंथली पेंशन सिस्टम आहे। तव्हां बि नथी अचो कि असां गॾु बीहो। तव्हां बि ना उन्होंने करप्शन जो पैसो आए SPDS में निकली परवाह जैसे जो हीरोइन जो पैसो आता है ये सिंधी दुनियाणी कहाँ के सामने केडी के पास में गर्मी के सर्दी के हे पंजे भाई हटला कोशिश कर भी थी माता आगे माता सभी के 1000 मान उन्होंने जापी लगनो हे रीजन वाइज को प्रोटेस्ट एंड थीनो पो कराची जो रुख थीनो कराची जो रुख थीनो इंशाल्लाह मूसा हाथ खणी वाइदो कयो तो सब हर डिपार्टमेंट जो ये तो एजुकेशन डिपार्टमेंट सब डिपार्टमेंट हम तने में मजबूत थी आई सब गवर्नमेंट को यो राशि को करवारो नोटिफिकेशन वापस वठनी मां हिता जी लोकल लीडरशिप के अलायंस से प्लेटफॉर्म के चेतू करने उन्हें सभी के मुबारकबाद हो गया आई ता सा गडो इन सभी भेनरुनि के सलाम हो गया जेके असां गॾु बीठी जेतिरा बीठा 100% हथ खणी नारे जवाब ॾींदो सिंध इम्प्लाइज अलायंस
मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन मां वो चोरता ना मंजूर मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन मैं समझता हूं कि ये तमाम पर मीडिया के थ्रू हमारा मैसेज पार्टी के चेयरमैन और सिंध हुकूमत तक पहुंच गया होगा और DIG ने भी रिपोर्ट दी होगी। यकीनन शहीद बेनज़ीराबाद डिवीजन के कमिश्नर और DC वो भी जिम्मेवार है। ये रिपोर्ट गई होगी ऊपर और बिलाल भुट्टो की ये लाइव देखता होगा कि शहीद बेनज़ीराबाद में ये हजारों मुलाजिम क्यों इकट्ठे हो गए। तो ये सवाल है सिर्फ पूछेंगे सदर डिवीजन की मुकम्मल बॉडी जिले की मुकम्मल बॉडी मरकजी कादर के गुजारिश करते थे इलेक्शन ख्वाजा लाइब्रेरी आदि तो जवाब मांगा बाकी का सब साथी वापस बैठे करन में नीला सबका मेरा पर बहन रंगे जगह रिदा संगति वनम तेरा दिल के जानो असल में वनम सबका हमारे सिस्टर को जगह दी जाए ताकि वो मंडल की अस्सलामुअलैकुम मलिका भाई सदर जिले की मुकम्मल बॉडी डिवीजन की मुकम्मल बॉडी और मरकजी एचएम खाजा लाइब्रेरी ऑडिटोरियम हॉल में हल्दी बाकी भी ठीक है सब तो सही है कुछ नहीं था इधर सही करिए ये निकल रहा था बस निकल